तनवीर मुंहिंजो नालो आहे, मोहम्मद बचल जो पुटु आहियां। जेको मुंहिंजो भाइटियो इरफान अली शहीद थी वियो हुयो, ॿुधी इन में असां ॿनी असां सां गॾु थियनि इन्हनि जी ज़ुल्फ़कार गांईचे जी, ऐं असां हाकिम चंद जा हारी आहियूं। असां हुते मुंहिंजो भाउ 2 ऐं मुंहिंजो भाणिजो रोंबो पिया कनि त ज़ुल्फ़कार गांईचो, जुमो धाड़ेल, गुलाम कादिर धाड़ेल उर्फ़ गुलो ऐं सलीम जब्बार फर्ज़ंद आहे, ॿुधी न, उहे आया आहिनि हथियारनि सां। 2-3 मोटरसाइकिलूं आहे मुंहिंजे भाइरनि खे मारणो। हुते क़ुर शरीफ़ नियाणियूं हुयूं विच में पिया, हू मोटाए छॾियूं। हिते आया ऐं क़ुर खणी असां सूबेदार वारा वारे ॾे त हुन न FR वधी आहे, न का ॻाल्हि असां की आहे, न असां चयो मां छो हलां तव्हां सां, एतिरो कुझु तव्हां मारियो न, तव्हां वटि चवंदा तव्हां मारियो। असां चयो असां कानून हथ में खणी ॾींदासीं पाण खे, असां कानून असांजी मदद कंदो। वार सूबेदार खे चयुमि मां जॾहिं मां हिते कुझु बि मुंहिंजो थींदो नुक़सानु, वार पुलिस ज़िम्मेवार आहे, सूबेदार जेको वार जो आहे उहो ज़िम्मेवार। मुंहिंजे भाउ खे कुझु बि माण्हू आहियां, ॿुधी न, मां न माना न गिरफ़्तार कंदो सूबेदार त असां वार वॻिड़नि शहर बाईपास बंदि कंदासीं। असांखे को बि नुक़सानु थींदो ज़िम्मेवार वार SHO आहे, वार ज़िम्मेवार आहे। मुंहिंजे भाउ खे चयो, मुंहिंजे भांजे खे चयो, या कंहिं मुंहिंजे अज़ीज़ खे चयो, नुक़सान ज़िम्मेवार वार SHO आहे। असां जीम सैद जे ॻोठ जा सन जा वेठल आहियूं। असांखे हिते पंहिंजी बनी आहे, असांजी पंहिंजी बनी आहे, हिननि जी हार पे जी बनी आहे। हींअर मुंहिंजे पुट ते, मुंहिंजे भाइरनि ॿिनि ते हमिलो करे 4-5 गाॾियूं करे आया आहिनि। हमिलो करे मुंहिंजो भाइटियो कोटड़ीअ में बेॾोह मारे आहिनि। पोरियतो अरफान गाॾी हलाइण वारो पोरियतो, उहो 12 बजे हितां गाॾी मेराण कार अथनि, 2 वनटूफा गाॾियूं अथनि, उहो 12 बजे उते हुनखे मारे आया आहिनि। इन खां पोइ मुंहिंजो भाउ वीचारो हिते पुटु खणी पंहिंजो हिते आयो आहे पूरण। हे मुंहिंजा भाइर हिते वेठल थी। मुंहिंजो भाउ हिकिड़ो हिमत गांईचो बचल जो पुटु आयो आहे, उते मारे हिकु पुटु ई हिकिड़ो अथसि, उनखे बेॾोह बेगुनाह मारे। हिननि जा जहिड़ा हिते आहे, खणी मिटियूं माइटियूं त सभु कंहिंसां छनछूं बा, पोइ उन में तव्हां मारे चलो। हिननि जूं बि त मिटियूं छलियूं आहिनि। छो हाणे मुंहिंजे बनीअ ते मुंहिंजे भाउ ॿिनि खे, मुंहिंजे पुट खे मारण आया आहिनि। हुननि जी बनी बने सां आहे, हो हथे खाली आहिनि। मुंहिंजा भाउ, मुंहिंजो 2 भाइर, मुंहिंजो पुटु हथे खाली आहिनि, हो हथियारनि सां आया आहिनि। हाणे हो हणी कढनि न नेठि, जेके हथे खाली जेके आहिनि, हो जेके भरिया अचनि त उन्हनि खे हणी कढनि न नेठि हथे खाली। असां ग़रीब आहियूं, असां नथा पुॼी सघूं। हे SHO आहे, हिन पंहिंजी रुशवा खाधी आहे, हे नथो हक़ असांजो करे। ओॾां जी पुलिस थी अचे कोटड़ीअ जी, त हे हिननि खे अॻे ॿुधाए थो छॾे। हींअर मां क़ुर खणी वई आहियां, जज वटि वई आहियां, जज बंदि हुयो, मां हिन SHO वटि 2 क़ुर खणी वई आहियां, नियाणियूं वठी वई आहियां त भई मुंहिंजी फिरियाद न वधाई।